उलमा इस्लाम मटियारी ज़िले जे अमीर हाजी सारंग मंगवानो भिटशा यूनिट जे टाउन लाइ नामज़द उम्मीदवारनि खे टिकेटूं जारी करे छॾियूं। भिटशा यूनिट जे अमीर कारी अमानुल्ला, जनरल सेक्रेटरी कारी शाहिद लाखो ऐं नामज़द कयल उम्मीदवार रफ़ीक रिंद ऐं फरमान पावर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी जमायत जो मंशूर अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम आहे। इन मंशूर ते जमईत उलमा इस्लाम जे कारकुननि पंहिंजी जानुनि जूं कुर्बानियूं पिण ॾिनियूं आहिनि। असां चाहियूं था त असांजी धरती ते जेको निज़ाम हले पियो उन निज़ाम खे अल्लाह जे निज़ाम क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ हलाइण घुर्जे। उन लाइ असीं उलमाए दीन खे अॻियां आणे रहिया आहियूं ऐं जीअं अवाम जी ख़िदमत थी सघे। इन सिलसिले में अवाम जी बुनियादी हक़नि जे लाइ टाउन भिटशा जे मुख़्तलिफ़ वार्डनि ते जमईत उलमा इस्लाम पारां उम्मीदवार तौरु रफ़ीक रिंद फरमान पावर खे नामज़द कयो वियो आहे।